अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम। वलन तर्ज़ा अन्कल यहूदु वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र इन्ना नहनु नज़्ज़लना अज़्ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून। फ़क़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन रआ मिनकुम मुनकरन फ़लियुग़य्यिरहु बियदिही फ़इन लम यस्ततिअ फ़बिलिसानिही फ़इन लम यस्ततिअ फ़बिक़ल्बिही वज़ालिक अज़अफ़ुल ईमान। फ़क़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल उलमाउ वरसतुल अंबिया। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। किसी फ़िरऔन को मुश्किल कुशा कह दूं ये मुश्किल है, किसी दज्जाल को मैं अंबिया कह दूं ये मुश्किल है। मुझे जंजीर पहना दो, मुझे सूली पे लटका दो, मगर मैं रहज़नू को रहनुमा कह दूं ये मुश्किल है। वाजिबुल एहतराम काबिल सद एहतराम उलमाए किराम, स्टेज पे मौजूद अकाबरीन उम्मत ऐं पिंडाल में मौजूद मुझा गैरतमंद जुर्रतमंद बहादुर निडर साथियों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सब खां पहिरियां गुलशन हक्कानी जामिया हक्कानिया शिराज मस्जिद मदरसे मां फारिग़ तहसील थींदड़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे अज़ीम कलाम क़ुरान मजीद जे दौलत के पंजन सीनन में समाईंदड़, क़ुरान मजीद के पंजे दिलो दिमाग में महफूज कंदड़ हुफ़ाज़ किराम के, उन्हनि जे वालिदैन के, असातिज़ा किराम के, मदरसे जे ख़िदमत गुज़ारन के दिल जे अता गहराइन सां मुबारकबाद पेश कयां थो। दुआ है त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन्हनि क़ुरान जे क़ारिन खां, क़ुरान जे हाफ़िज़न खां, क़ुरान जे चौकीदारनि खां दीन इस्लाम जे सरबुलंदी जो कम वठे। ऐं उन सां गॾोगॾु दुआगू आहियां बिरादर मुकर्रम एहसान बुलेदी साहब जो, जिन मस्जिद मदरसे जे लाइ पंहिंजी जायदाद ज़मीन वक़्फ़ कई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे बाने जे रिज़्क़ में रोज़ीअ में बरकतूं नसीब फ़रमाए ऐं संदसि जे पुट शिराज जी मग़फ़िरत फ़रमाए ऐं उन जे दरजात खे बुलंद फ़रमाए। दुनिया ज़रूरत ज़िंदगी ऐं दीन मक़सद ज़िंदगी आहे। मुझे गड़ी खैरो जा गैरतमंद जुर्रतमंद बहादुर निडर साथियों, जेकॾहिं असांजो को बच्चो डॉक्टर थे तो असां फ़ख्र कयूं था, जेकॾहिं असांजो को बच्चो इंजीनियर थे तो असां फ़ख्र कयूं था, जेकॾहिं असांजो को बच्चो ग्रेजुएट थे तो असां फ़ख्र कयूं था, जेकॾहिं असांजो को बच्चो कॉलेज ऐं यूनिवर्सिटी खां फारिग़ तहसील थे तो असां ख़ुशीअ में नथा मापऊं। यकीन ॼाणो हे जेका मासूम अवां जे साम्हूं वेठा आहिनि, जिन अल्लाह जे कलाम क़ुरान मजीद के पंजन सीनन में महफूज कयो आ, रब्बे मोहम्मद जो कसम
कुरान के हिफ़्ज़ करण ते अल्लाह भी खुश तो थे तो अल्लाह जा मलाइका भी खुश था थे। दुनिया ज़रूरत ज़िंदगी, दीन मक़सद ज़िंदगी। अल्लाह असां के पैदा छो कयो? जेकॾहिं इन ते सोचियो तो शायद मुझे इन गुफ्तगू जो जवाब अवां के मिली वने। अल्लाह पंहिंजी इबादत जे लाइ मोकिलियो। अल्लाह असां के पैदा कयो आहे पंहिंजी इबादत जे लाइ, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इताअत जे लाइ। कुरान चुमण जे लाइ नाहे, कुरान रुगो चटण जे लाइ नाहे, कुरान धाड़े खां पोइ माफ़ीअ जे लाइ नाहे, कुरान क़त्ल खां पोइ बख़्शिश जो नालो नाहे, कुरान अल्लाह जे हुक्मनि जो नालो आहे। कुरान अल्लाह इन जे लाइ नाज़िल कयो ताकि असां कुरान के पढ़ूं, कुरान के समझूं ऐं कुरान जे हुक्मनि ते अमल कयूं। लेकिन असां कुरान पढ़ण जे लाइ बि तैयार न आहियूं, कुरान समझण जे लाइ बि तैयार न आहियूं ऐं कुरान जे हुक्मनि ते अमल करण जे लाइ बि तैयार न आहियूं। अल्लाह मोकिलियो पंहिंजी इबादत जे लाइ, रिज़्क़ ऐं रोज़ीअ जो ज़िम्मो अल्लाह कयो त तव्हांजी रिज़्क़ ऐं रोज़ी मुंहिंजे ज़िम्मे। अबा रिज़्क़ ऐं रोज़ी कंहिंजे ज़िम्मे आहे? ॻाल्हायो, रिज़्क़ केरु थो ॾे? जेका जिन जो पक्को यकीन आहे अल्लाह ते त अल्लाह थो ॾे, उहे चओ हथ बुलंद करे। रिज़्क़ केरु थो ॾे? रोज़ी केरु थो ॾे? मानी केरु थो ॾे? असांखे केरु थो पाले? असांजे बच्चनि खे केरु थो पाले? अल्लाह, 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 अकेलो अल्लाह। जेकॾहिं तो सम्झियो आहे त मुंहिंजी ज़मीन मूंखे थी पाले त इहा ज़मीन तोखे कंहिं ॾिनी? इन ज़मीन के कंहिं बणायो? इन ज़मीन में तू बिज तो विझे, इन बिज मां फसल केरु थो बणाए? इन फसल के तुंहिंजे लाइ तुंहिंजे दर्दनि जे दवाम केरु थो बख़्शे? इन तुंहिंजे फसल के तुंहिंजे बच्चनि जे लाइ रिज़्क़ ऐं रोज़ीअ जो ज़रियो केरु थो बणाए? अल्लाह थो बणाए। अल्लाह मोकिलियो इबादत जे लाइ, रिज़्क़ रोज़ीअ जो ज़िम्मो रब खणी छॾियो। जंहिं कम जे लाइ अल्लाह मोकिलियो उहो कमु छॾे ॾिनोसीं, जंहिं कम जो ज़िम्मो अल्लाह खयो उन जे कढ लॻी पियासीं। रिज़्क़ ऐं रोज़ी कंहिंजे ज़िम्मे आहे? कंहिंजे ज़िम्मे आहे? असांजो सॼो ॾींहुं धंधो ख़फ़ो इहो आहे, हलाल आहे या हराम आहे काई तमीज़ कान्हे, बसि पेट भरिजे। जंहिं शइ जो ज़िम्मो अल्लाह खयो उहा शइ छॾे ॾिनीसीं ऐं जंहिं शइ जे लाइ रब मोकिलियो उन शइ खे विसारे छॾियोसीं। ही जेका तालिब इल्म तव्हांजे साम्हूं वेठा आहिनि, इन्हनि मक़सद ज़िंदगी हासिल कयो आहे, इन्हनि अल्लाह जे तरफ़ां ॾिनल ज़िंदगीअ जो हक़ अदा कयो आहे। अल्लाह इन्हनि हाफ़िज़नि खे मुंहिंजे लाइ, मुंहिंजे शहीद वालिद जे लाइ, असातिज़ा जे लाइ, मदरसे जे मुआविनीन मुख़य्यरीन जे लाइ बख़्शिश जो, नजात जो, बुलंदी दरजात जो ज़रियो बणाए ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां ऐं असांजे बच्चनि खे क़ुरान जो कारी ऐं दीन जो आलिम बणाए। सभु चओ आमीन। जेका चओ था असांजा बच्चा क़ुरान जा कारी बणजनि उहे दिलि सां चओ आमीन। अल्लाह असांजे बच्चनि खे क़ुरान जो कारी बणाए, अल्लाह असांजे बच्चनि खे दीन जो आलिम बणाए, अल्लाह असांखे मक़सद ज़िंदगी नसीब करण जी अल्लाह तौफ़ीक़ नसीब फरमाए। हिन वक्त पूरी दुनिया आलम कुफर मुत्तहिद थी करे आलम इस्लाम जो तमाशो ॾिसी रहियो आहे। अज फ़लस्तीन जी सरज़मीन तां फ़लस्तीन जा मुसलमान भाइर पूरी दुनिया जे मुसलमाननि खे पुकारे रहिया आहिनि, पूरी दुनिया जे मुसलमाननि खे झिंझोड़े रहिया आहिनि, पूरी दुनिया जे मुसलमान हुक्मराननि जे ज़मीर ते सवाल उथारे रहिया आहिनि। अज फ़लस्तीन में जेको क़त्ल आम थिए पियो, अज फ़लस्तीन जी सरज़मीन ते जेको मुंहिंजे मुसलमान भाइरनि जो खून वही रहियो आहे, रब्बे मोहम्मद जो कसम पूरी मुस्लिम दुनिया जे मुंहं ते न सिर्फ़ मोचड़ो आहे बल्कि असांजे लाइ शर्मिंदगीअ जो ज़रियो बि आहे। जो अॼु फ़लस्तीन जो मुसलमान पंहिंजो पाण खे तन्हा महसूस करे रहियो आहे, अकेलो महसूस करे रहियो आहे, मज़लूम महसूस करे रहियो आहे, लेकिन पूरी मुस्लिम दुनिया जा हुक्मरान अघूर निंड सुतल आहिनि। कोई भी अॼु फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमाननि जी दाद रसी करण जे लाइ तैयार नाहे। अॼु मां हिकिड़ी वीडियो ॾिठी, हिकिड़ो ॾाॾो जंहिंजो पूरो ख़ानदान ज़ालिम इस्राईली यहूदियुनि जे हमले में शहीद थी वियो। नंढन मासूम पंहिंजनि पोटनि ऐं पोटनि जे कननि में चवे पियो त मां तव्हांखे अल्लाह जे हवाले थो कयां,
जॾहिं तहांजी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात थे त रसूलुल्लाह के इहा शिकायत ज़रूर कजो त असां बेयारो मददगार मारिया वियासीं, पूरी उम्मत मुस्लिमा निंड सुतल ही, कोई भी असांजी मदद जे लाइ न आयो। फलस्तीनी अज बैतुल मुक़द्दस जी जंग विड़ी रहिया आहिनि। तासुर ॾिनो पियो वञे, चङा भला पढ़ियल लिखियल माण्हू पंहिंजे फेसबुक ते पोस्टूं हणंदे नथा थकजनि त फलस्तीनियुनि जी जंग उन्हनि जे ज़मीन जी जंग आहे, उन्हनि जी आज़ादी जी जंग आहे। मां इन शइ जी ज़रूर वज़ाहत करणु घुरां थो त फलस्तीनी पंहिंजी आज़ादी जी जंग नथा विड़नि। रब्बे मोहम्मद जो कसम, फलस्तीन में अज जेको कुछ थे पयो इहो इस्लाम ऐं कुफ्र जी जंग आहे। आलम कुफ्र मुत्तहिद थी करे आलम इस्लाम ते हमला वरा अज इसराइल फलस्तीन का जमीन छिनण जे लाइ हमलो न पियो करे, बल्कि क़िबला अव्वल अल्लाह जे घर बैतुल मुक़द्दस ते कब्जे करण जे लाइ आलम कुफ्र अमेरिका जे साए जे हेठां झंडे जे हेठां मुत्तहिद थी करे मुसलमानन का क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस खसण जे लाइ जंग करे रहियो। नारे तकबीर! इसराइल बेगैरत ते यहूदिन ते फलस्तीन जे मजलूम मुसलमानन जे कातिलन ते नारे तकबीर! वलन तर्दा अनकल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम। मदीने जे अमीर फरमायो ये यहूदी ऐं नसारा तहां खां उन वक्त ताईं राज़ी नथा थी सघनि। अब अल्लाह जो कुरान सच्चो आहे, केड़ा था जो सच्चो आहे? अमेरिका सच्चो या अल्लाह सच्चो? ॻाल्हायो, अमेरिका सच्चो या अल्लाह सच्चो? अमेरिका सच्चो या कुरान सच्चो? यहूदी सच्चा या कुरान सच्चो? चवनि था असां तव्हांजा दोस्त आहियूं। अमेरिका था चवनि असां तव्हांजा ख़ैर ख़ाह आहियूं। अमेरिका था चवनि असां पूरी दुनिया जा ख़ैर ख़ाह आहियूं। कुरान तो फरमाए, अल्लाह तो फरमाए, वलन तर्ज़ा, ए मुसलमानो ये यहूदी ऐं नसारा तहांजा दोस्त नथा थी सघनि, तहां खां राज़ी नथा थी सघनि। वलन तर्ज़ा अनकल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम, जेसी ताईं तहां जे दीन के ख़त्म न कनि या तहां पंहिंजो दीन छॾे करे उन्हनि जे दीन के क़बूल न कयो। मां सोली सिंधीअ में समझाए रहियो आहियां, आम फहम अल्फाज़न में फलस्तीन जो दर्द अवां जे दिल जे दरवाजे ते पहुंचाइण जी कोशिश करे रहियो आहियां। अल्लाह तो फरमाए तो ये यहूदी तहांजा दोस्त नथा थी सघनि। अल्लाह सही तो फरमाए तो ये नसरानी तहांजा दोस्त नथा थी सघनि, तहां खां राज़ी नथा थी सघनि जेसी ताईं तहां जे दीन के ख़त्म न कनि या तहां पंहिंजो दीन छॾे करे उन्हनि जे दीन के क़बूल न कयो। अज मुझा हुक्मरान यहूदिन के राज़ी करण में, नसरानिन के राज़ी करण में, अमेरिका के राज़ी करण में न सिर्फ मुसलमानन जो खून बहंदे ॾिसी रहिया आहिनि, बल्कि ॼण त रब्बे मोहम्मद जो कसम अल्लाह सां ऐं रसूलुल्लाह सां बग़ावत करे रहिया आहिनि। जॾहिं पूरी मुस्लिम दुनिया अघूर निंड सुतल आहे, फलस्तीन के ज़ुल्म ते उहे निंड मां बेदार थियण जे लाइ तैयार न आहिनि, उन वक्त भी फलस्तीन जे मज़लूम मुसलमाननि सां हमदर्दी जो जेकॾहिं ऐलान कयो आहे त उहा मुंहिंजी जमात जमीयत उलमा इस्लाम आहे ऐं बैरून मुल्क वञी करे मुंहिंजे क़ाइद हज़रत मौलाना फज़लुर रहमान फलस्तीन सां कुल्लो कुल्हे में मिलाए पंहिंजी हमदर्दी जो भी इज़हार कयो, पंहिंजे तावुन जो भी इज़हार कयो ऐं पाकिस्तान जे मुसलमाननि जे तरफ़ां शुहादा जी ताज़ियत भी कई ऐं इहो पैगाम ॾिनो त जेकॾहिं अवां असांखे हुकुम कयो त इंशाअल्लाह पाकिस्तान जी सरज़मीन तां हे गैरतमंद मुसलमान बैतुल मुक़द्दस जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ, फलस्तीन जी आज़ादी जे लाइ पंहिंजनि मथनि सां कफ़न ॿधी करे गज़ा जी सरज़मीन ते तव्हां सां शाना बशाना लड़ण जे लाइ तयार आहियूं। नारे तकबीर! कायद जमीयत मौलाना फज़लुर रहमान कायद के फरमान पर, कायद के फरमान पर नारे तकबीर! सब सियासी जमातूं अंधियूं बोड़ियूं ऐं गूंगियूं बणिजी चुकियूं आहिनि। इंसानी हुकूक जी ॻाल्हि करण वारियूं तंज़ीमूं
जड़ तक ना गुलन के सिंघी गयो कोई पीपलो कोई लीगलो कोई नए पाकिस्तान जो दावेदार कोई कौम परस्त अगवान कोई एनजीओ फलस्तीन के हक में गढ़ाने जरा तैयार ना है। मैं पूछण तो चाया इन सियासी जमात उनका इंसानी हकन के दावेदार जमात उनका तवा के फलस्तीन का मजलूम बार मरद नजर छोड़ता चन खवातीन मरद छोड़ती नजर चन मजलूम फलस्तीन जो खून पानी मांगर वही रहे हो ताजु ज़बानो गुम छोइन गूंगियो छोबर की चुकोइन जय करे तवा आज जालिम के जालिम नटा चाओ तमा तवा के भी जालिम सागद भाईए भाईवार समझी रहे हो कल भी जालिम के बरमला जालिम चे हो जय करे को जालिम जड़ी खैरों में जुल्म कर दो मुझी जमात उन्हें जब भी मत्ते मुकाबिल हुदी को जरदारी को जोरदारी सिंध में जुल्म कर दो तब मुझी जमात उन्हें चलाए भी बरसरे मैदान हुदी पर जय करे को जालिम अमेरिका इस्राइल की सूरत में मुझे मजलूम मुसलमानों पे हमला आवर्ती दो तब मुझी जमात इंशाअल्लाह मैदान जंग का वटी करे सियासत के मैदान का वटी करे स्टेज के मैदान का वटी करे इंशाअल्लाह गज़ा के मैदान तक पहुंची करे जालिमन के अखन में अक्यों मिलाए करे कलमे हक बुलंद करना चलाए तैयार है इंशाअल्लाह। तकबीर कायदे सिंध